शामिल कंदासीं। हैदराबाद इलाइक़े कासमाबाद जे सिटीज़न कॉलोनी वासी नीगर पुरस्रार नमूने गुम थी वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त 15 वरनि जे कासिर उमराणीअ जो पतो नाहे पियो। ॻोल्हा में मदद कई वञे। वारसनि मूजिबि नीगर 5 डिसंबर ते सैलून थी वियो, जितां वापसि ईंदे गुम थी वियो आहे। नाज़रीन, ख़बर अव्हांखे ॾींदासीं हैदराबाद मां। हैदराबाद इलाइक़े कासमाबाद जे सिटीज़न कॉलोनी वासी नीगर पुरस्रार नमूने गुम थी वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त 15 वरनि जे कासिर उमराणीअ जो पतो नाहे पियो। ॻोल्हा में मदद कई वञे। वारसनि मूजिबि नीगर 5 डिसंबर ते सैलून ते वियो, जितां वापसि ईंदे घर न पहुचियो आहे। नाज़रीन, ख़बर अव्हांखे ॾियूं पिया हैदराबाद मां। हैदराबाद इलाइक़े कासमाबाद जे सिटीज़न कॉलोनी वासी नीगर पुरस्रार नमूने गुम थी वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त 15 वरनि जे कासिर उमराणीअ जो पतो नाहे पियो। ॻोल्हा में मदद कई वञे। वारसनि मूजिबि नीगर 5 डिसंबर ते सैलून ते वियो, जितां वापसि ईंदे गुम थी वियो आहे। नाज़रीन, ख़बर अव्हांखे ॾींदासीं हैदराबाद मां। हैदराबाद इलाइक़े कासमाबाद जे सिटीज़न कॉलोनी वासी नीगर पुरस्रार नमूने गुम थी वियो आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे धरती न्यूज़ जो रिपोर्टर शबीर अबड़ो। जी शबीर, छा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुल, हैदराबाद में कासमाबाद जे सिटीज़न कॉलोनी वाले इलाइक़े में 15 वरनि जो नीगर पुरस्रार नमूने गुम थी वियो आहे। संदसि वारसनि जो चवणु आहे त नीगर कासिर उमराणी पुट मोहम्मद सालेह उमराणी जी गुमशुदगी बाबति भिटाईनगर थाणे ते रिपोर्ट भी दाख़िल कराई आहे। उन्हनि चयो त 5 डिसंबर 2022 ईस्वी ते नीगर सिटीज़न कॉलोनी में कायम सैलून जे दुकान ते वियो, जितां वापसी बाद हू पुरस्रार नमूने गुम थी वियो आहे। उन्हनि ॿुधायो त नीगर दुकान ते हजामको कमु सिखण लाइ वेंदो हो, जंहिंजी हर हंधि ॻोल्हा कई आहे, पर किथे बि संदसि को ॾस पतो न मिली सघियो आहे। वारसनि जो इल्ज़ाम आहे त भिटाईनगर पुलिस 10 ॾींहं गुज़री वञण बावजूदि नीगर जी ॻोल्हा नाहे कई। उन्हनि जो मुतालबो आहे त SSP हैदराबाद अमजद अहमद शेख मामले जो नोटिस वठे त जीअं लाॻापियल थाणे जी पुलिस नीगर जी ॻोल्हा खे यकीनी बणाए। जी शबीर, मां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।